अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां? उमेदु आहे त तव्हांजो वीकेंड सुठो गुज़रियो हूंदो। ऐं जीअं त तव्हांखे असां डेली अपडेट्स ॾींदा आहियूं मौसम जे हवाले सां, त अल्हम्दुलिल्लाह कराची जो मौसम अॼु इलाही बहितरु आहे, छो त समुंडी हवाऊं खुली चुकियूं आहिनि ऐं जेको आहे थधियूं हवाऊं लॻी रहियूं आहिनि, झुड़ बि आहे हल्को हल्को। ऐं इंशाअल्लाह ही जेके 10-15 ॾींहं जेके असांजा गुज़रंदा, इंशाअल्लाह सुठा गुज़रंदा। हाणे ईंदड़ 10 ॾींहंनि ताईं तव्हांखे का बि कराची में हीट स्ट्रोक या हीट वेव जी ख़बर न मिलंदी। ऐं जीअं त सुबुह जो जेको टाइम आहे, सुबुह जो 6 बजे वारो जेको टाइम आहे, उन खां वठी मंझंदि जो 3 बजे ताईं जो जेको टाइम आहे, उन में किथे किथे हल्की हल्की बूंदाबांदी थी सघे थी कंहिं कंहिं एरियाज़ में, सॼे कराची में न, किथे किथे कंहिं कंहिं एरिया में। छो त हाणे समुंडी हवाऊं बि खुली वियूं ऐं कराची जो उहो पुराणो मौसम जेको झुड़ालो मौसम आहे उहो बि वापसि अची चुको आहे। सो टेम्परेचर जेको आहे हींअर 35-36 डिग्री रहंदो, पर फील्स लाइक जेको टेम्परेचर आहे 42-43 रहंदो, छो त हिकिड़ी हवा में नमी आहे। नमी जे हिसाब सां जेको हिननि मौसमनि में जेको टेम्परेचर हूंदो आहे उहो इहो ई रहंदो। तव्हांखे यादि हुजे त मई तमामु घणो गरम गुज़रियो, जून जी शुरूआति ॾाढी गरम गुज़री, पर इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता हाणे असां मॉनसून जी तरफ़ वेंदा रहंदासीं। जीअं त वीकेंड ते मां तव्हांखे चयो त भई वीकेंड आहे, का एंटरटेनमेंट करणी आहे त तव्हां मूवी ॾिसणु वञो। जीअं त ज़ॉम्बिद जे हवाले सां मां तव्हां सां ॻाल्हि कई हुई ऐं बिल्कुलु मां ॾिठी ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो। ऐं इलाहियुनि माण्हुनि जेको आहे ज़ॉम्बिद खे ॾाढो ट्रोल करण जी कोशिशि कई, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जी कोशिशि कई। मां उन्हनि खे इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जेसीं ताईं तव्हां मूवी नथा ॾिसो तेसीं ताईं तव्हां प्लीज़ को बि कॉमेंट न ॾियो, छो त असांजी पाकिस्तानी इंडस्ट्री जेका आहे, पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जेका आहे, उहा कमु हींअर सुठो करे रही आहे। ऐं मां इलाही बहितरी ॾिठी आहे सिनेमा में। जेके बि असांजूं हींअर मूवीज़ ठहनि थियूं उन्हनि में इलाही बहितरी नज़र आई आहे। ऐं हीअ त वॾो टास्क हुयो, पाकिस्तान जी हिस्ट्री में पहिरीं ज़ॉम्बिड मूवी हुई, त पहिरीं ज़ॉम्बी मूवी जेका पाकिस्तान जी ठही आहे, त उन में त तव्हांखे एप्रिशिएट करणु घुरिजे पंहिंजे पाकिस्तानी अदाकारनि खे, डायरेक्टर्स खे, राइटर्स खे। तव्हां को बि हिकिड़ो सीन मूंखे ॿुधायो जिते तव्हांखे लॻो हुजे त न न हे त फेक आहे। को अहिड़ो सीन न हुयो जंहिंमें तव्हांखे फेक फील थियो हुजे। हर सीन आला हुयो, स्टार्टिंग आला हुई ऐं हर सीन जे अंदरि जेको आहे ज़ॉम्बिज़ जेके ॾेखारिया विया आहिनि उहे रियल पिया लॻनि। किथे बि इहा शइ फील न थी त न ही को क्रोमा टच आहे या का अहिड़ी शइ आहे। हुन में VFX जेके इफेक्ट्स आहिनि या 3D इफेक्ट्स आहिनि या जेका बि हुननि जी हिकिड़ी टेक्नोलॉजी आहे, एॾी बहितरीन तरीक़े सां फिल्माई अथनि ऐं तमामु घणो मज़ो आयो। त मां त बाक़ाइदा पूरी टीम नबील कुरैशी खे ऐं जेको आहे फ़हद मुस्तफ़ा खे, महविश हयात खे मां त मुबारकबाद ॾियणु चाहींदसि, छो त असांजी पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जी हिस्ट्री आहे त पहिरीं ज़ॉम्बी मूवी ठही आहे ऐं पहिरीं ई शानदार मूवी ऐं कामयाबु तजुर्बो रहियो आहे। ईंदड़ कुझु जेके फिल्मूं आहिनि ज़रूरु असां उन्हनि खे बि प्रोमोट कंदासीं ऐं सुठो हिकिड़ो स्टेप आहे त असांजी वरी सां सिनेमाज़ कमु करणु शुरू कयो आहे, वरी सां असांजी पाकिस्तानी फिल्मुनि कमु करणु शुरू कयो आहे। इते इहो बि ज़रूरु चवणु चाहींदसि त जिथे असांजी उर्दू फिल्मूं ठहनि थियूं या ॿियनि ज़बानुनि में असांजूं फिल्मूं ठहनि थियूं, उते असांजूं सिंधी फिल्मूं बि ठहणु घुरिजनि जेके असांजी सिनेमा जी शान थियनि ऐं ज़ीनत थियनि। त इन जे करे मां रिक्वेस्ट करणु चाहींदसि त जेके बि असांजा राइटर ऐं डायरेक्टर्स आहिनि त उथो ऐं हाणे उहो वक़्तु चेंज थी वियो आहे। सुठा प्रोजेक्ट्स खणो, सुठियूं कहाणियूं खणो, उन्हनि ते लिखणु शुरू कयो ऐं सिंधी मूवीज़ बि ठाहियो। सिंधी मूवीज़ खे बि रिवाइव करण जी हींअर ज़रूरत आहे। सो इहो त रहियो सिनेमा ऐं मौसम जो हाल अहिवाल। ऐं ॿियो हाल अहिवाल वठंदासीं शोभी भाई खां, पर उहो बि जेको आहे मिस्टर बीन वारे स्टाइल में। पोइ हलूं था गेस्ट जी तरफ़। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक है, चलें माशाल्लाह, गुड। छो त शोभी भाई वटि अॼु माइक कोन्हे को। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त अॼु असां वटि जेको आहे ज़बरदस्त गेस्ट आहिनि ऐं असांजो प्यारो भाउ आहे, बहितरीन सिंगर आहे, संजो तमामु वॾो नालो आहे ऐं पाण माशाल्लाह जेको आहे सुठा गीत बि ॻाईंदो आहे। असां सां जेको शो में ईंदो आहे हिते त खोड़ सारी कचेरी बि कंदो आहे। पर अॼु जेको आहे असां इहो ई डिसाइड कयो आहे त
उन खां गाना वधीक ॿुधंदासीं छो त टाइम इलाही लॻाए ईंदो आहे, विसारे छॾींदो आहे सफ़ा त असांखे कोई रंगनि भरी शाम में बि वञिणो आहे या असांजी भेण हे किरन उन सां बि मुलाक़ात करणी आहे या टीम सां बि मुलाक़ात करणी आहे, इलाही जेको आहे न महीना साल गुज़ारे करे पोइ ईंदो आहे। सो सभिनि खां पहिरियों जेको नालो हिते खणणु चाहींदसि सजाद बुकेजो, जेकी सिंगर आहिनि उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सजाद भाउ, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां, पर थोरी नाराज़ बि आहियां तव्हां सां। वरी अलाए छा थिए? एॾो टाइम लॻाए छो ईंदा आहियो? बसि कुझु मसरूफ़ियतूं ज़माने जूं ऐं कुझु ज़िमेवारियूं ॿियूं बि आहिनि वरी घर जूं, ख़बर अथव। ॻाल्हि ठीकु आहे तव्हांजी, पर यादि रखंदा कयो, असांखे विसारींदा न कयो। बिल्कुलु चकर लॻाईंदासीं इंशाल्लाह। ॿियो जेको असां सां गॾु गेस्ट हिते मौजूदु आहे माशाल्लाह, इहो बि तमामु वॾो नालो आहे ऐं खोड़ इन्हनि जा गीत आहिनि जिन जे मतिलबु इलाही फ़नकारनि ॻायो बि आहे उन्हनि खे। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां रोशन अली मंगी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, जेकी पोएट आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? ख़ैर भाउ, ठीकु अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो भाउ? जी अल्हम्दुलिल्लाह मां बि बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांखे बि भली कार कंदासीं। तव्हां बि इलाही टाइम खां पोइ आया आहियो। बसि मसरूफ़ियात आहे गूनागून, इन करे पोइ टाइम घटि थो मिले, कॾहिं कढणो पवंदो आहे टाइम। अॼु वरी कढियोसीं टाइम त अचूं था प्रोग्राम। हलो माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशी थी त ॿई गॾु आया आहियो। सजाद भाउ, अॼुकल्ह कहिड़ा गीत रिकॉर्ड कराए रहिया आहियो, कहिड़नि गीतनि ते कमु थी रहियो आहे? हींअर अॼु 2-3 गीत मुंहिंजा आया मार्केट में ऐं कोशिशि मूं इहा कई त थोरो चेंज करे कमु कयां। छा उन में चेंजिस आणियूं तव्हां? बसि हीउ जेको हिन दौर में हले पियो सिस्टम उन हिसाब सां। पर तव्हां त हिन दौर जा आहियो ई न, तव्हां त हिन दौर खे बिल्कुलु बाइकआउट करे छॾियो आहे, पर पोइ वरी हिन दौर जी तरफ़ कीअं आया? शाइर जेके आहिनि लिखनि पिया अॼुकल्ह नवां, तक़रीबन शाइर जेके बि आहिनि सुठो ख़्यालु लिखी ॾियनि था ऐं ॻाइण सां वरी मज़ो बि अचे पियो। पुराणनि जी त अलॻि ॻाल्हि आहे, जेके पुराणा शाइर आहिनि उस्ताद जे दौर खां वठी या जीअं बाबा साईं जन पुराणा आहिनि, बाक़ी अॼुकल्ह जेके नवां शाइर लिखनि पिया न उहो वरी हिन दौर जे हिसाब सां लिखनि पिया। सही। हा, त तव्हांखे मज़ो आयो पोइ नओं ज़मानो ॻाईंदे? बिल्कुलु मज़ो आयो। पर शाइरी ते बि डिपेंड करे थो न, जेकॾहिं शाइरी सुठी आहे त पोइ तव्हांखे ॻाइण में बि मज़ो अचे थो। बिल्कुलु मज़ो अचे पियो, छो त वरी महिनत हूंदी आहे घणी, जेको सिंगर उनखे धुन खे सुठो करे बीहारे या वरी शाइरी खे सुठो करे लफ़्ज़ उन जा सुठे नमूने सां पेश करे त पोइ मज़ो थी वेंदो आहे घणो। ठीकु, त केतिरा गाना मार्केट में आया हींअर तव्हांजा? हींअर तक़रीबन 4-5 गीत आया वीडियो जेके माना यूट्यूब लाइ। जी अच्छा माशाल्लाह, कीअं रहियो हुनजो रिस्पॉन्स, छा मोट मिली तव्हांखे? बसि शुक्र आहे, हींअर त वरी काफ़ी चेंजिंग आई आहे थोरी, माना पहिरियां थोरी घटि सुञाण हुई, तक़रीबन चैनल ते ॾिसनि पिया केटीएन ते इलाही दोस्त फरमाइश कंदा आहिनि त दादा असांजी फरमाइश ॾियो या वरी असांजो नालो खणंदा कयो। पर हाणे नाला खणंदासीं त अलाए केतिरा दोस्त आहिनि, अलाए केतिरा परस्तार आहिनि। सही। बसि पोइ जंहिंजो गीत चवंदा आहियूं सभिनि खे डेडिकेट आहे गीत। हा, इहो बि सही आहे त जेके ॾिसंदड़ आहिनि असांजा, जेके चाहींदड़ आहिनि इहे गानो, उन्हनि सभिनीनि खे डेडिकेट था कयूं, इहो बि सही आहे त कोई रुठे न असां सां। हा न जी, सही आहे। तव्हां ॿुधायो भाउ, अॼुकल्ह कहिड़ा गाना लिखी रहिया आहियो? सजाद भाउ लाइ कुझु गाना लिखिया अथव? हा बिल्कुलु, मतिलबु हिन माहौल जे हिसाब सां जेको अॼुकल्ह माहौल हले थो उन खे मद्देनज़र साम्हूं रखंदे उन क़िस्म जी शाइरी करणी थी पए, छो त मजबूरी। माहौल त ॾाढो अजीब आहे, जेको मूंखे पाण खे सम्झ में नथो अचे। माहौल तमामु अजीब थी वियो आहे, पर ईअं हिकिड़ी क़िस्म जी जीअं आहे न, जीअं आवाम पसंदि करे अहिड़ी शाइरी लिखूं जो माण्हू उनखे कुझु मोट बि ॾियनि। बाक़ी अहिड़ी शाइरी न लिखूं त जंहिंमें मोट ई न मिले या छो माण्हू जेको आहे सो ॻाल्हाइनि, इहो सही न आहे। बहरहाल सजाद खे अॼु बि मुंहिंजा 2 गीत आहिनि जेके अवां जे हिन प्रोग्राम में कंदो, तमामु सुठा, वॾी महिनत करे लिखियो आहे। हा अल्हम्दुलिल्लाह। माना ख़ासि हिन शो जे लाइ लिखी ॾिना अथव? ख़ासि हिन शो जे लाइ। अच्छा, स्पेशली त इहो मतिलबु जीअं तव्हांजे अचण जी हिते तयारी हुई त तॾहिं तव्हां लिखिया या बसि वेठे वेठे तव्हां बसि लिखी ॾिना अथव? इहो ईअं सम्झो त तयारी त हुई, कॾहिं जो सजाद साईं सां राब्तनि में हुयासीं त मां ईंदुमि, मां चयो इनशाला गीत बि लिखंदासूं, पर पोइ हिते अचण खां पोइ इहो कल्ह राति महिनत करे ताज़ा नवां नकोर लिखिया आहिनि। वाह वाह, जेके सजाद खे ॾिना। त पोइ एॾो जल्दी तव्हांजो गीत तयारु थी वेंदो आहे? अल्हम्दुलिल्लाह, असुल में छा आहे, एक्सपीरियंस आहे।
इहो छा आहे त मां पुराणे वक़्त खां जो अॻे दफ़े जेको आयासीं प्रोग्राम में मूं ॿुधायो त मां 1978 खां शाइरी जी जे जी जी सिलसिले जी जी में त काफ़ी पुराणो जो लिखूं था न उहो जेका शइ आहे माण्हू उन में तजुर्बो हूंदो आहे त हाणे उन ते असांखे उबूर आहे हाणे हिते वेठे वेठे बि जेकॾहिं को चवंदो गीत लिखो त लिखी वेंदासीं वाह वाह त माशाल्लाह तजुर्बो थी वियो आहे असांखे एक्सपीरियंस सही आहे सही सही माशाल्लाह इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि कई पर उहो वक़्तु जॾहिं 1978 जी तव्हां ॻाल्हि था कयो उन वक़्त में हिन वक़्त में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे शाइरी बिल्कुलु। में चेंज अची हा, वियो बिल्कुलु, म्यूज़िक में चेंज अची वियो बिल्कुलु। पर पोइ तव्हांखे छा थो लॻे त इन विच में ज़ाहिर हर क़िस्म जा फेज़िस आया आहिनि न शाइरी में हा, हा, हा। त अॼु जी शाइरी ऐं पोएं दफ़े जी शाइरी जेका हुई छा था महसूसु उन कयो में डिफरेंस आहे पुराणी जेका शाइरी न उहा संजीदा शाइरी ऐं उन में हिकिड़ी सम्झाणी हुई ऐं जॾहिं बि असां उहा शाइरी कंदा हुआसीं त ईअं सम्झो हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾींदा हुआसीं अवाम जे लाइ त जेको बाशऊर शाइरी सुलझल शाइरी बाक़ी हाणे जेको मॉडर्न दौरु आहे न अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे त उहा शाइरी नथो ॿुधे सूफ़ी अज़म वारी नथो ॿुधे अॼुकल्ह जो नौजवान चए थो त असांखे हाणोके दौर ते शाइरी लिखी ॾियो जीअं फ़र्ज़ु कयो हिकिड़ी मोबाइल आहे त मोबाइल मूंखे हथ में आहे मोबाइल ते मूंसां ॻाल्हाए अहिड़े क़िस्म जी शाइरी लिखी ॾियो छो त मॉडर्न दौर जी शाइरी अॼु इहा थी हले पर पाण कोशिशि करे अहिड़ी कोन था कयूं तॾहिं बि उहा कयूं था जेका मयारी आहे न इहा शाइरी न चइजे इहो ॾेखाव चइजे हा इहो ॾेखाव आहे हिन में वॾो फ़र्क़ु आहे न छो त शाइरी जेका जंहिंजो नालो आहे न उहा हिकिड़ी सम्झाणी आहे उहो हिकिड़ो पैगाम आहे अहिड़ो पैगाम ॾिजे अहिड़ी शाइरी लिखिजे जंहिंखे अवाम पसंदि करे सही सिर्फ़ु ॻाल्हि हिकु आहे। ॿिनि माण्हुनि जी ख़्वाहिश खे पूरो न करिणो हूंदो आहे शाइर जी नज़र जेको आहे न पूरे हिन ईअं सम्झो सिंध खिते ते छा पर वर्ल्ड लेवल ते हूंदी आहे ज़ाहिर आहे त जेके बि दुनिया में माण्हू रहनि था असां जेका अहिड़ी शाइरी पेश कयूं जेका उन्हनि मां सभु माण्हू उनखे पसंदि कनि भई हाणे उहो वक़्तु त हलियो वियो न त सिर्फ़ु सिंध जे हद ताईं असांजा गाना ॿुधा था वञनि हा, हा। हाणे दुनिया जे हर कुंड कुर्छ में असांजा सिंधी गीत गाना ॿुधिया था वञनि ॿुधा पिया था छो त असांजा जेके बि सिंधी भाइर भेनरूं आहिनि हर जाइ ते रहनि था बिल्कुलु। ऐं जिथे जिथे हू रहनि था उते उते हू ॿुधनि था उते उते ॿुधनि था बिल्कुलु त हर मतिलबु सॼी दुनिया में हाणे असां फैलिजी चुका आहियूं बिल्कुलु बिल्कुलु त पोइ उते असां- उते गानो ॿुधो थो वञे त शाइरी ओड़ी हुजे जो वर्ल्ड लेवल ते फेमस हुजे हा अहिड़े क़िस्म जी तॾहिं त कोशिशि इहा ई कई आहे न असां त अहिड़ा गीत लिखूं जेके वर्ल्ड लेवल ते फेमस थियनि बाक़ी अहिड़ा गीत न लिखूं जेके चंद माण्हू उनखे पसंदि कनि अॼुकल्ह जीअं नौजवान आहे उहो उनखे पसंदि करे थो बाक़ी जेको आहे सो ईअं न नथा अहिड़ी- कनि सही ॻाल्हि आहे ज़बरदस्त हिते सजाद भाउ खां कुझु न कुझु ॿुधणु चाहींदासीं सजाद भाउ छा था ॿुधायो हींअर अदी हींअर रोशन साहब जो गीत आहे नओं लिखियलु आहे उहो अच्छा, ॿुधाईंदुसि ऐं ज़रूरु। इंशाल्लाह नाज़रीन खे पसंदि ईंदो जेके ज़रूरु, दोस्त ज़रूरु। ॾिसनि पिया असांखे सजण तुंहिंजी सूंहं जो नाहे को जवाब मिठा तुंहिंजे मिलण लाइ दिलि ॾाढी आहे बेताब असद पहोड़ साणु हिजाब तोखे कोन ठहण था कुर्ब में निशानो तो निगाहुनि जो निशानो तो निगाहुनि जो सिधो दिल ते कयो आहे निशानो तो निगाहुनि जो निशानो तो निगाहुनि जो सिधो दिल
ते कयो आहे तुझे महबूब मुरकण त तुझे महबूब मुरकण त असर दिल ते कयो आहे असर दिल ते कयो आहे दिल तान मानी हिन अहिड़ो मंज़र ॾिठो नाहे हो नाज़ुक दिल तान मानी हिन अहिड़ो मंज़र ॾिठो नाहे अचानक तो सुठो अचानक तो सुठो वार मिठा दिल ते कयो आहे मिठा दिल ते कयो आहे निशानो तो निगाहुनि जो सुठो दिल ते कयो आहे सुठो दिल ते कयो आहे हैरान कयो तुझे वयुसि वाट वेंदे फुरजी हुस्न तुझे हुस्न हैरान कयो तुझे वयुसि वाट वेंदे फुरजी तुझे नाज़ नखरनि त तुझे नाज़ नखरनि त मुंहिंजो दिल खे कयो आहे मुंहिंजो दिल खे कयो आहे निशानो तो निगाहुनि जो निशानो तो निगाहुनि जो सुठो दिल ते कयो आहे सुठो दिल ते कयो आहे की रोशन जी तड़पे दिल मिठा तुझी यादुनि में की रोशन जी तड़पी दिल मिठा तुझी यादुनि में मंकी रोशन जी तड़पी दिल मिठा तुझी यादुनि में सवारल ज़ुल्फ़ तुझा
निगाहुनि जो निशानो तो निगाहुनि जो सुठो दिल ते कयो आहे सुठो दिल ते कयो आहे तुझे महबूब मुर्गण त तुझे महबूब मुर्गण त है असर दिल ते कयो आहे असर दिल ते कयो आहे बहितरीन 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 कलाम ऐं ॾाढो सुठो तव्हां लिखियो आहे भाउ माशाल्लाह माशाल्लाह इलाही मुबारकूं हुजनि तव्हांखे हिन गीत ते सजाद भाउ तव्हां बि ॾाढो बहितरीन ॻायो शोभी भाई त माशाल्लाह आहे ऐं ॾाढी प्यारी मेलोडी जेका दिलि खे पसंदि आई पर कुझु सिंगर्स अहिड़ा हूंदा आहिनि न जेके दिलि खे अट्रैक्ट कंदा आहिनि तव्हां सिधो दिमाग़ खे जेको आहे न लॻंदा आहियो ॿ सिंगर्स आहिनि जेके सिधो दिमाग़ खे हिट कंदा आहिनि हिकिड़ो सजाद भाउ पाण आहे ऐं ॿियो तौफ़ीक़ अब्बास तव्हां ॿ सिंगर्स अहिड़ा आहियो जो सिधो मूंखे त मथे ते हिट कंदा आहियो सो बहरहाल वठूं था हिते ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां खां पुछणु चाहींदसि भाउ तव्हांजा कहिड़नि कहिड़नि सिंगर्स जेको आहे गाना ॻाया आहिनि शाइरी में माज़ी में त काफ़ी घणनि ॻाया पर हाणोके दौर में जेके सिंगर्स आहिनि उन में असांजे घोटकी जो हिकिड़ो हूंदो अब्दुर्रहीम मीराणी अच्छा अच्छा रब नवाज़ महेसर तौफ़ीक़ अब्बास ऐं उन खां पोइ अदे मुमताज़ लाशारी इन्हनि मुंहिंजा गीत काफ़ी ॻाया ॿिया बि खोड़ आहिनि पर घणा नाला यादि न आहिनि काफ़ी फ़नकार आहिनि ऐं अॼुकल्ह केरु पियो थो ॻाए वधीक अॼुकल्ह जेका मुंहिंजी शाइरी आहे उहा वधीक ख़ासि तौर ते सजाद भाउ ॻाए थो ऐं उन खां अलावा ॿिया बि फ़नकार आहिनि उहे बि चवनि था जंहिंमें मास्टर वली आहे मास्टर वली बि हिकिड़ो सुठो सिंगर आहे उहो बि ॻाए थो पियो ऐं काफ़ी फ़नकार आहिनि जे सागर शाह ख़ुदि शाइर आहे पर फ़नकार बि आहे उन बि मूंखे ॻायो आहे अच्छा इहो ई सवाल मां तव्हां खां ई करणु चाहींदमि त जीअं शाइर सिंगर बि थिया त तव्हांखे कॾहिं शौक़ु न थियो न मूंखे शौक़ु न थियो आहे मूंखे सिंगिंग जो शौक़ु न थियो आहे बाक़ी शाइरी तव्हांजो आवाज़ु सुठो हूंदो आवाज़ त अलहमदिल्ला भलो आहे मिड़े झुंगारींदा त आहियूं पंहिंजे मुंहुं पोइ झुंगारे ॾेखारियो हाणे ॾिसो इहो असांजो टैक्टिक्स हूंदा आहिनि असांजा फासाइण जा अच्छा हाणे थोरो झुंगारियूं था बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि न आहे मुंहिंजो हिकिड़ो गीत आहे लिखियलु उहो मूंखे ॾाढो पसंदि आहे अक्सर मां महफ़िलुनि में संगत में दोस्तनि में उहो चवंदो आहियां उहो अॻे हिन प्रोग्राम में त कंहिं साईं सजाद बि शायदि ॻायो हुयो हा पर मां हाणे अञा ॿियो थो ॿुधायां आई आई मस्त बहार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार आई आई मस्त बहार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार तूं गुल आहीं आम त भमरो तो ते पायां फेरा प्यारो पखियड़ा पाण में कन था झिरकियूं चिया गेरा ॿुधो कोयल जी तूं गुफ़्तार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार चंड चकोरो पाण में बणिजी अचु त सिंगारियूं राते रिम 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 जिम बरखा बरसे
प्रीत जी आ पिर बात मस्त हवाऊं छेड़नि तार जन्म जन्म खां पंहिंजो प्यार वाह वाह रोशन तुंहिंजो आहे अज़ल खां तोसां अज़ली अंगो मूं आ छेड़ियो यार सदियुनि खां चाहत वारो चंगो घायल सां का घड़ी त घार जन्म जन्म खां पंहिंजो वाह वाह बहितरीन बहितरीन माशाल्लाह आवाज़ त सुठी आहे तव्हांजी पोइ छो कोन तव्हां इन तरफ़ आयो बसि शौक़ु न हो इन पासे लाड़ो न हो छो त सरकारी जॉब आहे मूंखे सही उन्ही करे उॾे मसरूफ़ियात आहे उते बि मां अलहमदिल्ला सुठी हिन ते रहियो आहियां पोस्ट ते इन करे पोइ टाइम न मिली सघियो जो माण्हू सही काॾे सही सही सजाद भाई तव्हां बि कॾहिं इन्हनि खे फोर्स न कयो त हाणे ई खणी को गानो रिकॉर्ड कराए छॾनि बसि असां सां वरी मिलिया देरि साईं जन अच्छा इहो ॿुधायो त तव्हां नातिया कलाम बि पढ़ंदा आहियो जी सूफ़ी बि ॻायो था सूफ़ी बि ऐं हे ज़मानो बि ॻायो था बिल्कुलु। वधीक सुकून ऐं राहत कहिड़े में थी मिले सूफ़ी में सूफ़ी में जी काफ़ियूं हा सचल साईं जी ॿुढल साईं जी या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सरकार जी काफ़ियूं उहे बि ॻाईंदा आहियूं प्रोग्रामनि में छो त महफ़िलुनि में जिते बि वेंदा आहियूं अॻ में क़सीदो हा मौला जी शान में या काफ़ी छो त इलाही माण्हू ॿुधण वारा बि वेठा हूंदा आहिनि हुते सही जी बाक़ी त दुनियादारी जो रंग आहे ख़बर आहे सही तव्हांखे हा उहो त सही ॻाल्हि आहे अच्छा को हिकिड़ो ॾींहुं जेको आहे सॼो ॾींहुं तव्हांखे जेको आहे चइजे त तव्हां गानो न ॻायो चुप करे वियो ॻाल्हायो भली खाओ पीओ पर गानो न ॻायो उहो वक़्तु तव्हां कीअं गुज़ारींदव न गुज़रंदो न मतिलबु थोरो सोचो त जेकॾहिं तव्हांखे का सज़ा ॾिजे त तूं अॼु गानो न ॻाईंदे सज़ा में त पोइ हाणे माण्हू मजबूर आहे हिकिड़ो मथां लट झलियो बीठो हुजे चए न ॻाइणो न मतिलबु कोशिशि इहा ई कजे त थोरो चइजे सज़ा ईअं हुजे त ख़ामोशी सां चुप करे वेहो हिते गानो न आहे ॻाइणो पोइ त ज़ोरी ॻाईंदासीं बाक़ी जो मथां लट झलियो बीठो न वाकई सोचजे सिंगर जो वक़्तु कीअं गुज़रंदो पोइ त इंसानु मजबूर आहे पोइ नथो चई सघे अच्छा जीअं हाणे आम लाइफ में असां घरनि जा कम बि कयूं था शोज़ बि कयूं था हर शइ आहे सिंगर्स त न आहियूं ज़ाहिर आहे झुंगारियूं था कॾहिं को ज़हन में गानो अची वञे काई अहिड़ी शइ अची वञे पंहिंजे मुंहुं वेही झुंगारींदा आहियूं तव्हां जेको आहे ऑलरेडी सिंगर बि आहियो तव्हांखे झुंगारण जी ज़रूरत बि न आहे तव्हां त पूरा पूरा गाना ई ॻाईंदा हूंदव बिल्कुलु गीत त तक़रीबन यादि आहिनि ज़हन में ऐं मूंखां सवाल कंदा आहिनि दोस्त चवंदा आहिनि तव्हां प्रोग्रामनि में वञो पिया तव्हां सां बुक न आहे साण या कॉपी हूंदी आहे न सिंगर जेके बि हूंदा आहिनि त पोइ उन में मां उन्हनि खे इहो चयुमि त मां चयो भाउ महफ़िल आहे 10 खां 15 गीत घटि में घटि 15 गीत प्रोग्राम थी थो वञे सो अहिड़ा कुझु गीत हूंदा आहिनि जेके मोबाइल ते लिखण में सवलाई लॻंदी आहे उहे चवंदा आहियूं पर हिकिड़ो प्रोग्राम मूंखे यादि आहे जंहिंमें वियो मां हिकिड़ी दरगाह ते मेलो हुयो उते चयईं बाबा हिते कलाम वलाम न आहिनि ॻाइणा हिते कुल सूफ़ी ओ 4-5 ॿोल तव्हांखे मिलंदा पर उहे सूफ़ी ॻाइणा पवंदा तव्हांखे मां परेशान थी वियुमि हाणे सूफ़ी कलाम 5-6 एॾा मां यादि कयां किथां ऐं हिन में लफ़्ज़ जी गुंजाइश बि न आहे छॾी बि ॿोली वारे कलाम में पोइ मां 2-3 क़सीदा यादि त हुया बाबा साईं जा क़सीदा इलाही लिखियल आहिनि उस्ताद ॻाया पंहिंजे दौर में काफ़ी लॻल हुया कुझु उहे यादि हुया कुझु गीत नेट तां लाहे उहे लिखी छॾिया मोबाइल में तकड़ में चयमि हुते मेले ते अच्छा यानी कम थी वियो न तव्हांजो हलो इहो बि सही आहे इहो बि सही आहे ज़बरदस्त त पोइ हींअर छा था ॿुधायो हींअर हिकिड़ो तमामु प्यारो गीत आहे आफ़ताब राहूजे साहब जो उहो ॿुधाईंदुसि ज़रूरु चैटरिंग थी अचे
वॾा ॿार विछोड़े जा न कंहिं ते रखबा हिन यार कंहिंजी दिलि ॾुखाइण लाइ कुझु वेही कजं वीचार आज ज़ाली एतबार न बेजा टोड़ जन बुरड़ो चवे जानी जुदाई अजू पिरी जानी जुदाई अजू पिरी एड़ियूं न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जानी जुदाई अजू पिरी जानी जुदाई अजू पिरी एड़ियूं न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जानी जुदाई अजू पिरी एड़ियूं न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जानी जुदाई अजू पिरी सारी जिंदगी कढू तो सा चाहा थो तुझा थोरा पिरी थोरा नभाया थो सारी जिंदगी कढू तो सा चाहा थो तुझा थोरा पिरी थोरा नभाया थो हरबान मुखे दिल पर दरबान मुखे दिल पर करे छड़ पंहिंजे दर जो तूं है थी सखे मां मता मरी वञा है जान जुदाई अजू पिरी एड़ियूं न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जान जुदाई अजू पिरी छोड़े जा पिरी भवन डेहाणे सदमन जा पिरी भवन डेहाणे बिछोड़े जा पिरी भवन डेहाणे सदमन जा पिरी भवन डेहाणे खारसी मिठड़ा हो खारसी मिठड़ा वञी न वेहो घर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जुदाई जा सूर पिरी है जानी जुदाई अजू पिरी एड़ियूं न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जानी जुदाई अजू पिरी
आफ्ताब राहु जो चे पिरी असाही तू मुझे अखड़न जे पिरी प्यासा ही तू प्यासा ही तू आफ्ताब राहु जो चे पिरी असाही तू मुझे अखड़न जी पिरी प्यासा ही तू हीर ॻोठ राहु जे में हीर ॻोठ राहु जे में पिरी अच पेर भर तू थी सखे मां मता मरी वञा है जान जुदाई जो पिरी एड़ू न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जान जुदाई जो पिरी एड़ू न ॻाल्हियूं कर तूं है थी सखे मां मता मरी वञा है जान जुदाई जो पिरी हो जान जुदाई जो पिरी है जान जुदाई जो पिरी वाह वाह बेहतरीन मतलब केड़े गाने जी तारीफ़ करे केड़े गाने जी तारीफ़ कजे माशाल्लाह असल में गीत लिखियल नवा आहिनि थोड़ी भुल थी थी वञे उहा असांखे ख़बर कोन थी पए भाउ उहो तव्हांखे ख़बर पवंदी हूंदी जेके साम्हूं नाज़रीन ॿुधे पई उहा ज़रूरु सोचींदी पर मां बि त ॿुधां पई मूंखे त ख़बर ई कोन पई शोई भाई कुझु हुआ अच्छा ज़बरदस्त ॾिसो शोई भाई बि चई छॾियो शोभी भाई आया दिलि जा आया संभाले वञे त कमु न न इहा त ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर पवंदी हूंदी त किथे का भुलचुक थिए थी असांखे नथी ख़बर पए छो जो असां सिंगर्स जी असल में लफ़्ज़ नवां लिखियल आहिनि थोरो अटक थिए थी तलफ़ुज़ जो में बि किथे किथे फ़र्क़ु बाक़ी त धुन त हाणे ज़हन में वेठल आहे उस्ताद जी धुन आहे पुराणी धुन आहे न न माशाल्लाह धुन त इलाही मशहूरु धुन आहे ऐं सुठे तरीक़े सां तव्हां निभायो सिंगर्स त हाणे जाम आहिनि ऐं जीअं पोएट आहिनि उहे बि जाम आहिनि लिखनि था डेली सिंगर बि अचनि था डेली शाइर बि अचनि था पर तव्हां जेका हिकिड़ी सिलेक्शन कयो था गाननि जी तव्हांखे त रोज़ हर वक़्तु गाना मिलनि था कीअं चूंड कंदा आहियो त हीउ गानो वाक़ई बहितरीनु आहे इनखे ॻाईंदसि त इहो गानो कामयाबु थींदो इहा कीअं चूंड कंदा आहियो असल में गानो त पंहिंजी जाइ ते उनजी जेका धुन हुजे न गानो लिखियलु हुजे ऐं उन में जेकॾहिं धुन सुठी न आहे न गानो मज़ो नथो करे छो त असां अॻ में चूंडींदा आहियूं धुन खां पोइ जेका उन में शाइर रखी ॾींदो आहे न उन धुन जे हिसाब सां शाइरी हूंदी आहे सही धुन सुठी हूंदी त शाइरी सुठी हूंदी शाइरी सुठी हूंदी त फ़नकार सुठो करे उनखे पेश कंदो सही ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त हीअ असां सां जेका म्यूज़िशियन आहे न इहा वरी पोयां सुठी हुजे हा शोभी भाई त हाणे माशाल्लाह सम्झी सघे थो असांजे जज़्बातनि खे सही ॻाल्हि आहे ऐं वाक़ई सिंगर म्यूज़िशियन ऐं शाइर चार शयूं गॾु हुजनि त पोइ पर उहा धुन बि कीअं चूंड कंदा आहियो उनजी धुन हाणे धुनूं त खोड़ आहिनि त हूंदी आहे ऐं कुझु कंपोज़िशन जेका हूंदी आहे कंपोज़िशन हीअ त धुन हाणे ठहियल अॻ में असुल धुन जेका अताला साहिब जी आहे पर उस्ताद बि हिनखे पंहिंजे दौर में सुठो करे ॻायो सही पर हाणे असां कोशिशि कंदा आहियूं त थोरो पेश कयूं पर सुठो हुजे जेको ॿुधण वारनि खे पसंदि न न माशाल्लाह बहितरीनु बहितरीनु तव्हां माशाल्लाह पंहिंजे वक़्त खां वठी इलाही सिंगर्स खे ॿुधंदा आया आहियो जी 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 सजाद भाउ लाइ छा चवणु चाहींदो हीउ मतिलबु हिकिड़ो उभरंदड़ सितारो आहे उभरंदड़ सितारो आहे ऐं ॿियनि खां मुख़्तलिफ़ आहे सजाद भाउ में जज़्बो आहे हिकिड़ो शौक़ु हूंदो आहे न माण्हू खे गायकी जो
ऐं उन में उहो चवंदो आहे त मां अञा बहितर थियां माना एतिरी महिनत कयां जो अञा वधीक बहितर थियां ऐं माण्हुनि खे पसंदि अचां। यकीन कयो त मां इहा ख़ुशामद नथो कयां, जी जी इहा हक़ीक़त आहे त जॾहिं सजाद खे ईअं सम्झो पसे पर्दा माण्हू ॿुधंदा आहिनि त चवंदा आहिनि हीअ शमन आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। हा, हू चवंदा आहिनि हीअ शमन आहे। उस्ताद उहो उन्हनि खे असां ॿुधाईंदा आहियूं त बाबा शमन न आहे, हीअ हुनजो शागिर्दु आहे, हा पर उन हिसाब सां चवे थो त ॼण सूद शमन आहे। हा यानी ईअं माशाल्लाह सम्झो त मुस्तक़बल जो ही शमन आहे। माशाल्लाह हू माशाल्लाह। असांजो भाउ आहे, साईं आहे, मोहतरम आहे, शमन मीराली कौन केरु सॾाए, भली ॻाल्हि आहे, पर छा आहे त एज फैक्टर जे हिसाब सां उहो जॾहिं पोइते वेंदो आहे त उनजे आवाज़ में बि थोरी तब्दीली ईंदी आहे। ज़ाहिर आहे अहिड़े हिसाब सां फ़र्क़ु पइजी थो और वञे। मुस्तक़बल जो जेको उभरंदड़ सितारो आहे उहो सजाद बा आहे। माशाल्लाह। तव्हां सां ईअं थियो कॾहिं तव्हां घर में वेही रियाज़ कंदा हुजो या को गीत अहिड़ो ॻायो था ऐं कोई अंदरि अची वञे उनखे महसूसु थिए त अरे शमन साहब तूं गानो ॻाए, कॾहिं ईअं कंहिंखे का ग़लतफ़हमी थी? अदी हाणे घर वारनि जे लाइ घर वारनि खां हटी करे बिल्कुलु ईअं प्रोग्रामनि में काफ़ी ॿुधण ईंदा आहिनि मूंखे। जिन तव्हांखे ॾिठो न हुजे ऐं आवाज़ सिर्फ़ु ॿुधी हुजे। अवाम ॿाहिरि वेंदा आहियूं प्रोग्राम ॿुधण ईंदा आहिनि, परे खां ॿुधंदा आहिनि त आवाज़ उस्ताद जो आवाज़, पर साम्हूं ॿुधी वेंदा आहिनि ऐं ॾाढो दाद ॾींदा आहिनि, इज़त कंदा आहिनि। हीअ उस्ताद जंहिंजी महिरबानी आहे। पर ईअं त न थींदो जो उन्हनि खे- शमन साहब सम्झी करे पहिरियां हैरान पोइ वरी परेशान थियनि, ईअं त कोन थींदो आहे न। हलो इहो सुठो आहे। त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। अच्छा ये क्या म्यूजिक थी शुभ भाई? ये स्विच ऑन ही नहीं। अच्छा चले ठीक है। मैं वही सोची थी पता अलाए मूंखे इहो फील थियो वापसि आया आहियूं अलाए हिन ब्रेक आहे अलाए छा आहे, बहरहाल मां त वेलकम बैक करे छॾियो आहे। अच्छा सजाद भाउ इहो ज़रूरु ॿुधायो त अॼुकल्ह टिकटॉक ते हिकिड़ी क्लिप ॾाढी वायरल थी थिए पई, वहीद हकड़े साहब जी शाइरी में आहे ऐं जेको आहे इहो ॾाढी वायरल थी आहे, उन हवाले सां बि असांखे कुझु ॿुधायो। बिल्कुलु इलाही इहो गीत वहीद हकड़े साहब जो हलियो गीत मूं हिकिड़े प्रोग्राम में ॻायो हुउमि, पोइ कुझु हुन में कमेंट्स दोस्त करनि पिया त हीअ आवाज़ तव्हांजे नाहे अदाई डबिंग कई आहे तव्हां हिनजी आवाज़ जे मथां। मां हुननि खे चयोसि दादा त लाइव में कीअं डबिंग थींदी आहे, थोरो हिकिड़ो अल्फाज़ हुजे या सॼे गीत जी डबिंग कीअं थी थी सघे। पोइ मां हिकु त कुझु क्लिप भरे लाइव छॾियमि पंहिंजे ID तां, त काफ़ी दोस्तनि खे यकीन न आहे त हीअ माना तव्हां पाण ॻायो आहे प्रोग्राम में, पर थोरो जेकॾहिं नाज़रीन खे साम्हूं ॿुधाए वठां हिते। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। शोभी भाई यार जे तोखे दिल ही न ॼाणा, मां हिक हिक जे अॻियां वञी कोन रोआं, छो दाहूं कयां यार जे तोखे दिल ही न ॼाणा, यार जे मूंखे धोखो न ॾियां, यार जे मूंखे
धोको न दे हा मां हेठ करे कंधु कोन घुमा शहर में है सारे तरह में यार जे तोखे दिल ही न ॼाणा बहितरीन। त इन में छा हुयो जो माण्हुनि खे एतबार न पियो अचे त तव्हां न ॻायो आहे? और असल में उस्ताद जी धुन हुई ऐं छो त उस्ताद खे मां 6-7 सालनि जी एज में आहियां। उस्ताद खे जेको ॿुधंदो आयुसि ऐं उस्ताद सां घणी दिलि हुई, मोहबत हुई, त हुनखे ॿुधी ॿुधी करे सिखियासीं। जो त हाणे गीत में लहजो उहो ॾिनो त माना यकीन न पिया करनि। सही, पर इहा हिकिड़ी वाकई इतफ़ाक़त ॻाल्हि आहे जो तव्हांजी आवाज़ इलाही मिले थी उन्हनि सां। ज़ाहिर आहे हर शागिर्द जेको आहे पंहिंजे उस्ताद खां सिखंदो आहे, पर एॾी मैचिंग न थींदी आहे जो तव्हांजी जेतिरी मैचिंग थिए थी। इहो राज़ छा आहे? बसि इहे बाबा साईं जूं ऐं अमर जूं दुआऊं ऐं उस्ताद जूं बि दुआऊं आहिनि। उस्ताद सां बि आम्हूं साम्हूं मुलाक़ात आहे इलाही, उन जूं बि दुआऊं आहिनि। बसि अलाह कंदो बेड़ा पार थींदा इंशाल्लाह इंशाल्लाह। पर न तव्हां थोरो इन शइ खे वाज़े कयो त एॾी मैचिंग कंहिं इंसान जी कीअं थी सघे? मैचिंग तॾहिं थींदी आहे जॾहिं हिकिड़ो शौक़ु ऐं जज़्बो हूंदो आहे माण्हू खे दिलि में, त भई मूंखे माना हिकिड़ो इहो शौक़ु हूंदो आहे त मूंखे इन मंज़िल ते पुॼणो आहे। उन मंज़िल हासिल करण जे लाइ माण्हू अहिड़ी कोशिशि कंदो आहे। उहो मैचिंग तॾहिं थींदी आहे या शौक़ु आहे न, त जीअं उस्ताद ॻाए थो ईअं मां ॻायां ऐं उन में को फ़र्क़ु न अचे, उन जी वज़ाहत न थिए, पुछा न थिए, पोइ इन करे उन जज़्बे तहत माण्हू चवंदो आहे। असुल ॻाल्हि आहे सॼी दिलि जी, दिलि मां जेको आहे न उत्साह पैदा थींदो आहे ऐं माण्हू जज़्बे सां जॾहिं मैदान में लहंदो आहे, कोई बि हूंदो आहे न। हाणे ईअं सम्झो फ़र्ज़ु कयो हिकिड़ो ईअं मिसाल वठो त भई मूंखे फलाणी मंज़िल, हिकिड़े छोकिरे जो मिसाल वठो स्टूडेंट जो, त मूंखे भई एग्ज़ामिनेशन में पोज़ीशन खटणी आहे। सही, त उन जे लाइ उहो महिनत कंदो, ज़ाहिर आहे, जफ़ाकशी कंदो, पढ़ाई कंदो, स्टडी कंदो ऐं पोइ हू पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो। ऐं ईअं ई थियो आहे त उहे काफ़ी नौजवान कमीशन पास करे आला उहिदनि ते फ़ाइज़ थिया आहिनि। उनजो सबबु इहो ई आहे त जज़्बो, शौक़ु। ऐं अधे सजाद वटि बि इहो शौक़ु ऐं जज़्बो आहे त मां उस्ताद वांगुरु ॻायां ऐं उस्ताद वांगुरु थियां। ज़बरदस्त। ऐं इहा जफ़ाकशी महिनत इन जी इन करे आहे त अॼु अलहमदुलिल्लाह को महसूसु न कंदो त शमन ऐं सजाद में को फ़र्क़ु आहे। हक़ीक़त ॻाल्हि आहे, हक़ीक़त ॻाल्हि आहे, इहा सही ॻाल्हि आहे। तव्हां जेका सिंगिंग जी जी अदी मां इहो ज़रूरु चवंदुसि त ही स्क्रीन आहे, वॾी स्क्रीन आहे, ही KTN जेका आहे, त दुनिया में काफ़ी ही हर जॻह ते हलंदी हूंदी ऐं कुझु ॾिसंदा हूंदा जेके उस्ताद जा बि परस्तार हूंदा, पर हाणे उस्ताद जी जॻह ते पुॼणु वॾी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे, पर मुंहिंजो शौक़ु आहे, हुन सां मोहबत आहे, मां पंहिंजी कोशिशि जारी रखंदुसि। न न इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी अता कंदो इंशाल्लाह। ऐं शमन साहब हिकु तमामु वॾो नालो आहे, असां पाण उन्हनि जा जेको आहे फैन्स आहियूं ऐं असां पाण चाहींदा आहियूं त उन्हनि खे ॿुधंदा रहूं ऐं उन्हनि जा नवां नवां गीत ईंदा रहनि। ईअं तव्हांखे बि असां ॿुधंदा आहियूं, तव्हांजा बि फैन आहियूं, इहा ॻाल्हि न आहे। ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां ईंदा आहियो। पर तव्हां हिन सिंगिंग खे कीअं था सम्झो? हिकिड़ो जोश, जुनून, जज़्बो, मोहबत, ज़िमेदारी या समाजी हिकिड़ी बसि ज़िमेदारी आहे? छा था सम्झो तव्हां हिनखे? बसि अदी असुल मुंहिंजो जेको बाबा साईं आहे न, वॾे में वॾो हथु बाबा साईं जो आहे, सपोर्ट आहे मूंखे। ऐं उस्ताद जा बि पुराणा साथी रहिया आहिनि, उन दौर खां वठी उस्ताद जी स्टार्टिंग आहे त बाबा साईं बि गॾु आहिनि उन्हनि सां। ऐं मुंहिंजो वॾो बिरादर आहे, उनजी बि सपोर्ट आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे, घर जी सपोर्ट घणी आहे। घर जी सपोर्ट घणी आहे त यानी पोइ घर में त हर वक़्तु महफ़िल ई महफ़िल आहे न, माशाल्लाह। सही सर, तव्हां जो एॾी माशाल्लाह लिखी आहे शाइरी ऐं गवर्नमेंट जॉब ते बि रहिया आहियो पंहिंजी, त कीअं इहो सभु कुझु मैनेज कयव? हूअ बि जॉब ॾुखी, हीअ बि जॉब ॾुखी? असुल में छा आहे त बचपन खां वठी मूंखे शौक़ु हो लिखण जो।
शुरू में त मां ॿाराणी शाइरी कंदो हुउसि। अच्छा हा, ॿारनि जे लाइ लिखंदो हुउसि। अच्छा अच्छा ऐं हिकिड़ो मुंहिंजो मशहूरु नज़म हो जेको सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि पंहिंजे जेके सालियाना किताब ईंदा आहिनि, ॿार पढ़ंदा आहिनि, स्टडी कंदा आहिनि, उन में हिकिड़ो मुंहिंजो नसीहत जे उनवान सां हिकिड़ी नज़म शाया थी अच्छा अच्छा त इल्म सां रख तूं ॾाढो प्यार, मिठड़ा सोना देस जा ॿार, बिल्कुलु बिल्कुलु बणिजी शमह तूं रोशन थी, ॿियनि खे जीआरे पाण बि जी, माज़ूरनि जी मदद कजांइ तूं, कंहिंखे ॿालिक ॾुख न ॾिजांइ तूं, बिल्कुलु हा यादि अचे। पंहिंजे किताबनि सां रख प्रीत, प्रीत इहा आहे तुंहिंजी जीत, इल्मु न चोराए को चोर, इल्म वारो ॼण सुहिणो मोर। इहा नज़म मुंहिंजी जेको आहे न, त ज़बरदस्त। ॿाराणी शाइरी कंदुमि, इब्तिदा मुंहिंजी उतां हुई। पोइ आस्ते आस्ते शौक़ु पैदा थींदो वियो, जज़्बो पैदा थी वियो। अचानक मुंहिंजो मूंखां वॾो ब्रदर हो जेको डॉक्टरी में पढ़ंदो हुयो, ऐं उहो ईअं सम्झो त मुंहिंजे लाइ हिकिड़ो अलमनाक सानियो थियो। उहो मुंहिंजे हूंदे डेथ करे वियो, ओहो ऐं उनखे ईअं सम्झो त पंहिंजे मिटनि माइटनि जी मार्फत ज़हर ॾिनी वई। ओहो जॾहिं हुनखे ज़हर ॾिनी वई ऐं हुनजो अलमनाक सामियो मुंहिंजे साम्हूं, बाबो मुंहिंजी अमड़ ज़ारो क़तार रोइनि पिया, ऐं उन्हनि जा ॾुख ऐं उन्हनि जा जज़्बा, ॾाॾे ॾाॾी जी जेको आहे सो परेशानी ऐं उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो गमगीन हालत ॾिसी करे, ऐं पोइ मूं पंहिंजो शाइरी जो रुख फेरियो, ऐं उन पंहिंजे भाउ ते मूं काफ़ी गीत लिखिया, जंहिंमें हिकिड़ो मुंहिंजो उन वक़्तु मशहूरु हुयो रसूल बख़्श अबड़े ॻायो हो गीत, त सॼण तूं छॾे वएं कंहिंजे सहारे, करियां यादि तोखे मिठा नीर हारे, दोस्तनि अज़ीज़नि खे ॾुख ॾाढो थियो आहे, वणनि ऐं पखियुनि बि अरमान कयो आहे, सुॾका भरे दिलि तोखे संभारे। इहो काफ़ी गीत आहे। हुज़ूर में हंधड़ा गोहर भाउ हूंदई, जन्नत जो जाम हूरां त ॾींदई, ख़्वाब में रोशन जे अच तूं उतारे। पोइ उन भाउ जे यादुनि में मूं कुझु लिखियो, अहिड़े हिसाब सां इहो सिलसिलो वधंदो रहियो। ऐं ॿियो असुलु छा आहे त जज़्बो हो, शौक़ु हो, भई हीउ लिखे थो, हीउ कामयाबु थी वियो आहे, ऐं मां छो न लिखां, अहिड़े हिसाब सां। सही ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह। बसि अल्लाह साईं तव्हांजे भाउ खे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे, ॿुधी करे ॾुख थियो, ऐं अल्लाह साईं तव्हां सभिनीनि खे सब्र अता करे। त भाउ हींअर छा पिया ॿुधायो असांखे? हींअर दी असांजो तमामु सिंध जो तमामु बहितरीनु शाइर आहे क़ुर्बान कोलाची, जेको सऊदीया जिदा में रहे पियो हींअर। अच्छा अच्छा। ऐं असुल भाउ जो ॻोठु आहे जेको ख़ैरपुर नाथन शाह, उनजो गीत ॿुधाईंदुसि। ज़रूरु। वयो वक़्तु गुज़री कोन मिलियो यार, वयो वक़्तु गुज़री कोन मिलियो यार, जॾहिं थियो दीदार त छॾे न पियो क़ुर्बान कोलाचीअ खे, छो न साहु सदके कयां छो न। छो न साहु सदके कयां छो न, छो न साहु सदके कयां छो न। किस्मत सां जो मौक़ो मिलियो आहे, किस्मत सां जो मौक़ो मिलियो आहे, मता मिले वरी पोइ न, छो न साहु सदके कयां छो न, छो न साहु सदके कयां छो न। जानी तूं अॼु पंहिंजे सीने लाए, जानी तूं अॼु पंहिंजे सीने लाए,
जानी तू अज पहचे सिने लाए जानी तू अज पहचे सिने लाए लाए दर्द समूरा लाहे छॾिया थी ठाकुर मूंखे पाए छो न साहु सदके कयां छो न साहु सदके कयां छो न हे किस्मत सां मौक़ो मिलो आहे मता मिले वरी पोइ न छो न साहु सदके कयां छो न साहु सदके कयां छो न कॾहिं अॼु ताड़ियूं हणी खिलजे 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 दुश्मन जी सड़ंदा वतन पिया सफ़ जे अॻियां ईअं मिलजे छो न साहु सदके कयां छो न साहु सदके कयां छो न किस्मत सां मौक़ो मिलियो आहे मता मिले वरी पोइ न छो न साहु सदके कयां छो न साहु सदके कयां छो न कुर्बान कोलाची प्यार पिरिया सां कंदुमि सूर दुख सभु हुनखे ॿुधाईंदुमि कुर्बान कोलाची प्यार पिरिया सां कंदुमि सूर दुख सभु हुनखे ॿुधाईंदुमि कुर्बान कोलाची प्यार पिरिया सां कंदुमि सूर दुख सभु हुनखे ॿुधाईंदुमि
वए खपो तुझे माइटन तुझे वए खपो तुझे माइटन मूसा निभायो हो न छो न साहो सदके कया छो न साहो सदके कया छो न है किस्मत साजू मौको मिलो मत मिले वरी पोना छो न साहो सदके कया छो न साहो सदके कया छो न साहो सदके कया छो न वाह 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 बस दिल चए थी तव्हां ॻाईंदा रहो असां ॿुधंदा रहो तव्हां ॻाईंदा रहो माशाल्लाह माशाल्लाह बहितरीन ज़बरदस्त हिते वठूं था ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं दिल पर तुझे दीदार सवा ना है दिल के कोई करार तुझे ॾिसण बिना अखिड़ियुनि खे ॾाढो अथऊं इंतज़ार रोशन मंगिया बेकरार सवा तो सजण जे मुझी दिल के करार को नाहे सजण तुझे ॾिसण बिना दिल के करार को नाही सजण तुझे ॾिसण बिना है बोलण तुझे ॾिसण बिना मुझी दिल के करार को नाही सजण तुझे ॾिसण बिना है बोलण तुझे ॾिसण बिना सूरत तुझी प्यारी तारे वगे में दिलड़ी तो गारी केडी न सूरत तुझी प्यारी तारे वगे में दिलड़ी तो गारी तारे वगे में दिलड़ी तो गारी ॾाढो थो बीमार सजण तुझे ॾिसण बिना है सजण तुझे ॾिसण बिना हो मुझी दिल के करार को नाहे सजण तुझे ॾिसण बिना है सजण तुझे ॾिसण बिना जो जुल्फा खे थी सवारो नेण नशीला साण थी मारो
अथम त पचार सजण तुझे ॾिसण बिना है ढोलण तुझे ॾिसण बिना हो मुझी दिल खे करार कोन आहे सजण तुझे ॾिसण बिना है ढोलण तुझे ॾिसण बिना मिनट में दिल व फुरे तू रोशन खे वे पहजो करे तू मिनट में दिल व फुरे तू रोशन खे वे पहजो करे तू रोशन खे वे पहजो करे तू हो रहंदो तू जो आहे इंतज़ार सजण तुझे ॾिसण बिना है ढोलण तुझे ॾिसण बिना हो मुझी दिल खे करार कोन आहे सजण तुझे ॾिसण बिना है ढोलण तुझे ॾिसण बिना हो मुझी दिल खे करार कोन आहे सजण तुझे ॾिसण बिना है ढोलण तुझे ॾिसण बिना वाह 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 बेहतरीन बेहतरीन ही गानो दी जेको पको सॼो मूंखे लिखो बि पहिरें जॻह न न उहे बि तव्हांखे पका आहिनि गाना पर माशाल्लाह ही बि तव्हां ॾाढो बहितरीनु गानो आहे ही बि तव्हां राति ई लिखियो आहे हा राति लिखियो आहे बहितरीनु बहितरीनु ॾाढो बहितरीनु महिरबानी। मतिलबु एॾी परफेक्शन उन ई माण्हू में हूंदी आहे जेको वाकई एॾो कमु कंदड़ हुजे ऐं एॾो अरसो उन्हनि कमु कयो हुजे बिल्कुलु काफ़ी अरसो कमु बि कयो आहे महिनत बि कंदा हा आहियूं हा महिनत जो इहो सॼो नतीजो महिनत जो आहे सही ॻाल्हि आहे। जफ़ाकशी जो आहे तवजो जो आहे ज़हन बिल्कुलु जो सही ॻाल्हि आहे नवनि शाइरनि खे छा पैगाम ॾियणु चाहींदो नवनि शाइरनि खे यदि असां पैगाम ॾींदासूं त उहो शाइरी मयारी कनि सुठी कनि ठीकु आहे तारीफ़ करणी आहे जेकॾहिं असां कंहिं बाग़ में बीठा आहियूं त उन बाग़ में हज़ारे गुल आहिनि ऐं उन बाग़ में काफ़ी कुझु खूबियूं आहिनि उन्हनि ते लिखणु घुरिजे बाक़ी ईअं न आहे त असां तारीफ़ कयूं जेकॾहिं कंहिं सूंहं जी ऐं वञी बीहूं स्टेशन ते हा त ट्रेन जो इंतज़ारु आहे इहो न करणु घुरिजे ऐं ॿिए नंबर ते सुठी शाइरी हुजे मयारी हुजे गैर मयारी शाइरी वक़्ती तौर ते त असांखे इज़तूं ॾिए थी पर अॻिते उनजो मुस्तक़बिल कोन्हे मुस्तक़बिल कोन्हे सही गैर ॻाल्हि आहे। मयारी शाइरी जो मुस्तक़बिल कोन्हे सही। वक़्ती तौर ते त शोहरत मिली वेंदी सही। 5 रुपया मिली वेंदा लेकिन मुस्तक़बिल उनजो न सही आहे ॻाल्हि। मुस्तक़बिल उन शाइरी जो आहे जेका मयारी आहे बिल्कुलु सही सजाद भाउ जीअं हाणे माशाल्लाह तव्हां पाण ॻायो बि था ज़ाहिर आहे तव्हांजा स्टूडेंट्स बि हूंदा ऐं सेखारींदा त हूंदव न कंहिंखे न कंहिंखे त न दी स्टूडेंट त हाणे वॾी ॻाल्हि आहे न ईअं कीअं थो थी सघे त तव्हां खां कोई सिखंदो न हुजे असां सिखूं पिया उहो त प्रोसेस त हलंदो आहे जेसीं ताईं जेरायूं पिया सिखंदासीं बिल्कुलु बिल्कुलु पर तव्हांजा बि त थोरो नंढिड़ो चाहींदड़ आहिनि न ज़ाहिर आहे उहो उस्ताद मूंखे सॾींदो आहे दिलि सां उहो मुंहिंजी इज़त कंदो आहे नौशाद कोलाची तमामु सुठो आहे उहो छोकिरो ऐं हुन सां मुंहिंजा डुइट बि थिया आहिनि हींअर अच्छा अच्छा सही उहो ई कयो आहे ज़िंदगी में हिकिड़ो सही उहो वीचारो छा तव्हां पोइ उन्हनि खे पैगाम ॾींदा आहियो जेके तव्हांजा चाहींदड़ आहिनि जेके अचणु चाहिनि था नौजवान आहिनि ऐं मतिलबु तव्हांखे फॉलो था कनि पोइ तव्हां उन्हनि खे छा पैगाम ॾींदा आहियो छा उन्हनि खे सिखिया ॾींदा आहियो बसि अदी असां त इहो ई चवंदा आहियूं छो त ही उस्ताद त पंहिंजी जाइ ते पर जंहिंखां थोरी बि सिखिया मिले उहो उस्ताद हूंदो आहे मां कोशिशि इहा कंदो आहियां त उहो नंढिड़ो आहे
मुंहिंजी एज खां हल्को आहे थोरो, अच्छा उनखे मां इहो ई सेखारींदो आहियां त पहिरियां त रागदारी पकी हुजे, उन खां पोइ जेका रागदारी कजे उहा म्यूज़िशन खे ॿुधाइजे त हिन राग में ई मां गीत ॻाए सघां थो ऐं जेको पाण खे मज़बूत हुजे। बाक़ी त हाणे ॾिसो था अॼुकल्ह माशाल्लाह ख़ान साहब सुठा सुठा वेठा आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो गीत गज़ल या काफ़ी हूंदी आहे, उनजी रागदारी अॻे में ॿुधाइणी पवंदी आहे उस्तादनि खे। इहा वॾी ॻाल्हि आहे यादि करणु। सही सही। त मूंखे पाण खे अहिड़ी महिल ताईं 2-3 राग यादि आहिनि जेके महफ़िलनि में चवंदो आहियां। सही। भैरवी, पीलो, हे 4-5 राग आहिनि जेके मुंहिंजे ज़हन में वेठल आहिनि। उस्ताद वेंदा आहिनि चवंदा आहिनि हीअ राग वॼाए त मां ॻायां। अच्छा, यानी तव्हां सभई गाना उन्हनि में कवर करे छॾींदा आहियो? जी जी बिल्कुलु। हलो इहा बि सुठी ॻाल्हि आहे। सो वॾी महिरबानी तव्हां ॿिन्हिनि जी जो तव्हां आया ऐं एॾा सुठा सुठा गीत बि ॿुधाया, कचहरी बि ॾाढी सुठी थी। वेंदे वेंदे बि तव्हां खां कुझु न कुझु ॿुधंदासीं। ऐं लास्ट में भाउ तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मां मैसेज इहो ॾियणु चाहींदुमि त वरी बि उहा साॻी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह जे नौजवान खे इहो पैगाम ॾींदासीं त ख़ुदा पंहिंजी वालदेन जी इज़त कयो, बिल्कुलु बिल्कुलु, अबे अम्मा जी इज़त कयो ऐं पढ़ाई ॾे तवजो ॾियो। सही। छो त तालीम अव्हां जो मुस्तक़बिल आहे। हा। तालीम मयारी तालीम हूंदी, उन ते महिनत कंदासीं, जफ़ाकशी, छो त वॾड़ा असांजा ख़र्च था कनि पंहिंजे बचड़नि ते, औलाद ते, त असांजो बच्चो अॻिते हली करे मुस्तक़बिल जो मोमार थिए। बिल्कुलु। पोइ इन करे मां नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदुमि त बाबा थोरो तालीम ॾे तवजो ॾियो ऐं दुनिया जी गर्दिश में, दुनिया जे कमनि कारनि खां पासीरा थी थोरो महिनत कयो ऐं पंहिंजे इल्म खे हासिलु कयो, छो त इल्मु अव्हां जी टीं अख आहे। ऐं उन खां पोइ जेके नौजवान शाइर आहिनि, शाइरी कनि था, उन्हनि खे बि इहो पैगाम आहे त मयारी शाइरी कयो, जेको सबक़ आमेज़ शाइरी हुजे या सुठी शाइरी हुजे, तारीफ़ कयो कंहिंजी, जेको बि कयो अहिड़ी शाइरी कयो, गैर मयारी न कयो, उनजो मुस्तक़बिल कोन्हे। ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन मैसेज। जी सजाद भाउ, तव्हां कुझु चवणु चाहींदव, मैसेज ॾियणु चाहींदव? असल में मां मैसेज त पंहिंजी फील्ड जे हिसाब सां जेके मुंहिंजा दोस्त ॿाहिरि जेके बि मूंखे ॾिसनि पिया, उहे महिनत करनि राग सां। सही। छो त महिनत में अज़मत आहे। उस्तादनि खां सिखनि, इहो न सोचनि त सिखणु हिकिड़ो माना कंहिंखां पुछिजे कीअं ऐं छो पुछूं, छो त जेके थोरी ॼाण हुजे, असांखां वधीक हुजे, असां बि पुछा कंदा आहियूं त हीअ शइ असां सिखूं जेकर। सही ॻाल्हि आहे। छो त मुंहिंजे बाबा साईं काफ़ी टाइम खां वठी शाइरी लिखण में आहे त बाबा साईं जो इहो चयल आहे त जेका बि शइ तव्हांखे न अचे कंहिंखां पुछा कयो, ॼाण वारो को उस्ताद हुजे, पुछंदव त सिखंदव ऐं तव्हांखे कमु। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। बहितरीन बहितरीन मैसेज। ऐं थैंक यू शोभी भाई। इंशाल्लाह कल मुलाक़ात होगी ऐं इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। दिल पर करे वही थार तॾहिं, दिल पर धार करे वही तॾहिं खां खट वसाया, सोहणा सही न सघंदुमि ॾाढी ॾुखी जुदाई आहे। बस गुज़ारिशी हाइया मिलो अली गोहर ढण सां, है प्यार करे झट में छिनी पेरी सट में वयो जानी धार करे अला। करे झट में छिनी पेरी सट में वयो जानी धार करे अला। छॾे वियो मूंखे धारन वांगे, वेठो रोवां थो ॿारन वांगे, ढोले वयो ऋण पट में प्यार करे झट में छिनी पेरी सट में वयो जानी धार करे अला।
हो प्यार करे झट में छिनी पेरी सट में वयो जाने धार करे अला करे हा वफा करे हा न धार करे हा बेवफा हूँ न प्यार करे हा वफा करे हा न धार करे हा हाथों हकारे खट में प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला हो प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला छदेव मुखे धारन वांगे बैठो रोआ थो बारन वांगे रोले वयो रे न पट में प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला मट जी अचण वञण खां खणो वियो घट जी हो अलाए छो वियो यार मट जी अचण वञण खां खणो वियो घट जी थोड़े वेठो आहे वट में प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला हो प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला छॾे मुखे धारन वांगे होवे ठोरवा थो बारन वांगे रोले वयो रेण पट में प्यार करे झट में छिनी तेरी सट में वयो जाने धार करे अला चक्कर अचनि था इंठण खां हाणे माण्हू पुछनि था अली पोहरा हाणे चक्कर अचनि था इंठण खां हाणे माण्हू पुछनि था सुम्हियो छो खट में प्यार करे झट में छिनी फेरी सट में वयो जाने धार करे अला हो प्यार करे झट में छिनी तेरी सट में वो जाने धार करे अला छॾे मुखे धारन वांगे होवे ठोरवा थो बारन वांगे रोले वयो